الطيبين الطاهرين وعلى أصحابه الأنصار والمهاجرين أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين آمنوا وعملوا الصالحات سيجعل لهم الرحمن ودا صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما بلند آواز سے یک زبان تھی بڑی آواز سے درود شریف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا ومولانا ومرشدنا ومنعمنا ومأوانا وملجانا حبيبنا وطبيبنا ونور قلوبنا سيدنا محمد وعلى آله وأصحابه وأزواجه وأولاده وعترته وأهل بيته أجمعين मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरो अल्लाह करीम का दुआ है रब शाह असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए चओ आमीन मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए महबूबन जी मोहब्बत में जारे इन्ही मोहब्बत में शल मौत अता फरमाए सदबार मुबारकबाद उन खुश नसीबन के उन बचड़न ऐं न्याणियुनि खे जन कुरान मजीद पढ़ियो ऐं सीने में समायो लख बार मुबारकबाद उन्हनि वालिदैन खे जन जे बचड़न दीन जो इल्म हासिल कयो ऐं कुरान खे याद कयो जस लड़ो उस्ताद जंहिंजी मेहनतुनि कोशिशुनि ऐं काविशुनि ऐं लगन सां तव्हांजे ॻोठ में अल्लाह जे क़ुरान ऐं मदीने वारे साईं जे दीन खे पढ़ण वारा नौजवान तैयार थिया आहिनि साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको कुरान मजीद के याद करे क़यामत जे ॾियारे अल्लाह पाण हाफ़िज़ कुरान खे घुराईंदो रब फरमाईंदो मुंहिंजे साम्हूं कुरान पढ़ण शुरू कर अल्लाह जे साम्हूं कुरान पढ़ंदो पोइ जेतिरियूं कुरान जूं आयतूं हाफ़िज़ कुरान खे याद हूंदियूं ओतिरा दर्जा जन्नत में अल्लाह उनखे अता फरमाईंदो साईं करीम फरमायो जेतिरियूं कुरान जूं आयतूं आहिनि ओतिरा जन्नत जा दर्जा कुरान मजीद जूं आयतूं 6666 घणी 6666 जन्नत जा दर्जा भी एतिरा आहिनि जंहिंखे जेतिरियूं आयतूं याद आहिनि उनखे ओतिरा दर्जा जन्नत में मिलंदा केॾो खुश नसीब आहे वो हाफ़िज़ कुरान जंहिंखे अल्लाह जन्नत जा सबूरा दर्जा अता फरमाईंदो ॿियो त चयो पर साईं करीम फरमायो हाफ़िज़ कुरान जो अबो ऐं अम्मा क़यामत जे ॾियारे वेंदा त अल्लाह ताला उन्हनि जे मथनि ते नूर जा ताज रखाईंदो अहिड़ा नूरानी ताज हूंदा जंहिंखे ॾिसण सां पूरो महशर चमकंदो झरकंदो पियो अवे बती बरन पियो न परे खां चवंदा त जलसे जूं बतियूं नज़र थियूं अचनि रोड ते लथासीं बतियूं नज़र थियूं अचनि इहे परे खां हाफ़िज़ कुरान जे वालिदैन जे मथनि ते जेके ताज रखबा उहे परे खां नज़र ईंदा माण्हू चवंदा इहे के हाजी आहिनि के गाज़ी आहिनि के
आबिद ज़ाहिद मुत्तकी आहिनि चवी तो न हाजी हिन न आबिद हिन न ज़ाहिद हिन इन्हनि खे इहो मक़ाम इहो दर्जो इन जे करे मिलियो आहे जो इन जे पुटड़े अल्लाह जे क़ुरान खे पढ़ियो आहे इन जी न्याणी क़ुरान खे यादि कयो आहे इन जे करे अल्लाह इन जे अबे अम्मा खे इहो इनाम अता फरमायो अंदाज़ो लगायो जे अबे ऐं अम्मा खे इहो मक़ाम तो मिले कुरान याद करण जे करे तो खुद हाफिज़ कुरान ऐं उन आलिम दीन जो केॾो वॾो मक़ाम हूंदो पुट थोड़ो अञा डिले घटाइस किथे वेठो आहे सामने थोड़ो डिले अञा घटाइस सुभान अल्लाह तवज्जो होॾे आदा पंहिंजे बच्चन खे दीन जी तालीम ॾियारियो पंहिंजे औलाद खे दीन जो इल्म ॾियारियो दीन जो इल्म सेखारियो छो त इहो दीन जो इल्म सेखारण वारो तव्हांजे बि फ़ाइदे में आहे ऐं तव्हांजो बच्चो जेको दीन पढ़ंदो त उहो तुंहिंजो बच्चो बि तुंहिंजे लाइ दुनिया आख़िरत जो सरमायो आहे सुभान अल्लाह सफ़ा डिले बंदि करे छॾीस थोड़ो इको घटाए थोड़ो मामूली डिले वधाइस सुभान अल्लाह जैसी ठाऊं उस्ताद ही पाण में ठही वठो मुकदमो पियो थो हले सुभान अल्लाह साईं करीमन फरमायो जने आलिम हशर में ईंदा केर आलिम ईंदा मुझे दीन जा इल्म वारा ईंदा जने मां कौसर से बीठल हूंदुसि कौसर से मां मोहम्मद करीम पंहिंजे उम्मतन के कौसर जा प्याला भरे प्यारींदुसि जेके उम्मती मुंहिंजा ईंदा केॾो खुश नसीब हूंदो वो उम्मती जंहिंखे मदीने वारो साईं पंहिंजे हथनि सां कौसर प्यारींदो पर अल्लामा हुज्जतुल इस्लाम इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह इहयाए उलूमुद्दीन में यह हदीस आंदी आहे मदीने वारे साईं फरमायो त जॾहिं मुंहिंजे दीन जा आलिम ईंदा हशर में मुझे दीन जा आलिम ईंदा त मां प्याला हटाए पंहिंजे बुकन सां कौसर भरे आलिमन खे प्यारींदुसि अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिते असांजे मुआशरे में आलिम कोई ईंदो त न इहो मुल्लो थो अचे ॾाढी रखी अथई सुन्नत ते पटको मथे ते ॿधो अथई मुल्ला छा लाइ थो चवे आहे कि न ग़लति थो चवां माण्हू उन्हनि जी तहक़ीर था कनि ॿुधो उलमाए किराम जी फतवा है त के आलिम जी तहकीर करण कुफ्र जे करीब करे वेंदी आहे आलिम जी तहकीर न कयो छो त उहे दीन जो सरमायो हिन अल्लाह जे दीन के पढ़ण पढ़ाइण वारा हिन ये आलिम हिन जेके इल्म पढ़ंदा हिन इल्म सेखारींदा हिन समझो था माण्हू ईंदा निमाज़ी ईंदा बख्शजी वेंदा साईं मुंहिंजा हाजी ईंदा अल्लाह फरमाईंदो वञो जन्नत में क़यामत में वड़ा वड़ा गाज़ी ईंदा मुजाहिद ईंदा आबिद ईंदा ज़ाहिद ईंदा रब फरमाईंदो वञो जन्नत में पर जॾहिं आलिम ईंदा रब फरमाईंदो बीहो अर्ज़ कयो वेंदो मौला छो बीहारियो अथई रब फरमाईंदो पाण सां गॾु जन तव्हांजी ख़िदमत कई जन तव्हांजे दीन जे इल्म में मदद कई तव्हांजी जानी माली इमदाद कई मूं अल्लाह उन्हनि खे बि बख़्शो उन्हनि खे पाण सां गॾाए जन्नत में वठी वञो वरी जो सुभान अल्लाह समझो था इहो आहे न इल्म जो फ़ाइदो आहे पुट पंहिंजे बच्चन खे दीन जो इल्म सेखारियो घट में घट एतिरो त इल्म सेखारियो जो मरी वञो त तव्हांखे ख़त्मे ॾियण जे लाइ त अचनि डिग्री त ॾियाई उन्हनि खे पढ़ाए लिखाए पीएचडी होल्डर कयई मास्टर ऑफ फिलॉसफी कराई उन्हनि खे इंजीनियर जी डिग्री ॾिनई मेडिकल साइंस जी डिग्री वठी ॾिनई उन्हनि खे अंग्रेजी उलूम पढ़ाए बराबर चई त साईं मुंहिंजो फिलाणे यूनिवर्सिटी में ग्रेजुएट थी आयो आहे मुंहिंजो पुट एॾो वॾो इल्म अथसि पर ख़त्मो ॾियण कोन ईंदुसि मरी वेंदे त साइल थींदो त के आलिम खे वठी अचां थो हिनखे गुस्ल बि ॾे हिन जे मथां दुआ बि घुरे हिन जे लाइ क़ुर पढ़े पंहिंजे बच्चे खे एतिरो इल्म त सेखार जो मरी वञी त तुंहिंजे लाइ दुआ घुरी सघे तुंहिंजे लाइ क़ुर पढ़ी तोखे ईसाले सवाब करे सघे समझो था मुंहिंजी ॻाल्हि हले कोन था सम्झो इल्म पढ़ायो पुट दीन जो इल्म पढ़ायो पंहिंजे बच्चन खे कुरान पढ़ायो
मदीने वाले साईं जी हदीस सेखारियो तवाजो बच्चो वो बाअदब थींदो वो तवाजो एहतराम करण वारो थींदो जेको सीने में मदीने वाले साईं जो हदीसो समाईंदो आहे समझो था वो तवाजे ला बख्शिश जो सबब बनबो तवाजे गोठ जे ला बख्शिश निजात जो सबब बनबो वो आलिम सगोरो तवाजे ला दुनिया आखिरत जो सरमायो बनबो जे पुत्र के तो कुरान ऐं दीन जो इल्म सिखारियो मानू मरी वियो उन जी घर वारी हमल सा हुई पेट सा हुई पान वफात करे हुयो गुनहगार बदकार माण्हू हुयो कब्र में अज़ाब में पइजी वियो गुनाहन में पइजी वियो पुट जाओ उन जी ज़ाल उन के पालियो निपायो वडो कयो वडो जड़े थियो तो उन के एकड़ी मदरसे में वनी दीन जी तालीम जे ला छजई पुट के कुरान पढ़ाइण जे ला छजई उस्ताद चेस पुट चो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हिन भी पंहिंजी पाराणी ज़बान में चयो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाह फरमायो मलाइको हिन जे पीर जे कब्र ता अज़ाब खणायो हिन जे पीर जे कब्र के जन्नत जो बार कयो मौला है तो गुनहगार आ हे तो बदकार आ हिन जी तो जिंदगी तो रब जी बेफरमानी में गुजरी आ रब फरमाइंदो मलाइको मु अल्लाह के हया थो अचे जे जो पुट मुखे रहमान ऐं रहीम चवे उन जी कब्र ते अज़ाब कया उन जे रहमान रहीम चवण जे सदके मु अल्लाह इन जी कब्र ते अज़ाब खणाए छॾे वरी जो सुभान अल्लाह जेको तवाजो उस्ताद आहे तवाजे गोठ में मदरसो खोलियो वेठो आ उन जो कदर कयो उन जी खिदमत कयो उन जी जरूरियात के तवा पाण पूरो कयो इन मदरसे के हलाइण जे ला तवा पाजो साईं मुजा मुखे मौलवी साहब चयो कोने को पर मां पंहिंजे तरफा तो चवा जो यो मदरसा असन जे दीन जा किला है असन जे दीन के संभालण वारा है इन वक्त चैनी पासन खां बद अकीदगी जी बाहि भरी वई आ एड़ी बाहि भरी आ जेका उजामे नथी विसामे नथी मेहनतुन कोशिशुन सा आलिम पंहिंजूं जानियूं ॾेई न बाहि खे विसाईंदा पर उजामे नथी एड़ी बदअकीदगी जी बाहि अचे भरी आ चङा भला माण्हू खणंदा था वञनि पिया हिकिड़ो त बदअकीदगी केॾीमहिल कादियानियुनि जी सूरत में केॾीमहिल वहाबियत जे सूरत में केॾीमहिल गंदन अकीदनि जी सूरत में केॾीमहिल अहल बैत जी गुस्ताखी करे केॾीमहिल सहाबा किराम जी गुस्ताखी करे ये बाहि बारियूं थियूं वञनि पियूं हे सुन्नी आलिमनि जा मदरसा आहिनि पुट जेके तव्हांखे इन्हनि बाहियुनि खां मुहाफ़िज़ बणिजी तव्हांजी हिफ़ाज़त करे समझ में अचे थी गाल कि न कोंदी अचे साईं करीम फरमायो हिकड़ी हदीस पढ़ा पोइ मां पंहिंजे असुल मौजू ते अचण चाहियां साईं करीम फरमायो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जेके आलिमनि जा ख़िदमत गुज़ार आहिनि उहे सखी जन आलिमनि खे पैसो ॾिनो दौलत ॾिनी त मदरसो हला पंहिंजे बनीअ मां हिसो कढनि पंहिंजी पघार मां हिसो कढनि पंहिंजे माली वसाइल मां हिसो कढी आलिम जी इमदाद कनि त तूं मदरसो हला ॿारनि खे तालीम ॾे दीन सेखार मुंहिंजे साईं फरमायो इन्हनि खे आलिमन खां बि अॻ में रब जन्नत में उमाणींदो आलिम बाद में जन्नत में वेंदा उन्हनि जी इमदाद करण वारा अॻ में जन्नत में दाख़िल कया वेंदा वरी जो सुभान अल्लाह समझो था जो कोन समझो इल्म सेखारबो बच्चन के दीन पढ़ाइबो कि न कोन पढ़ाइबो अल्लाह ताला शान असा जे बच्चन के कुरान जो हाफिज करे दीन जो आलिम करे अल्लाह असा जे इन दीनी मदरसन के कायम ऐं दायम फरमाए अल्लाह इन उस्ताद के शाद ऐं आबाद फरमाए जिन थोरन ॾींहनि में एडी मेहनत करे तवा जे गोठ में ये गुलाब जे गुल जिया टिणंदड़ बचड़न के कुरान जी तालीम ॾिनी आहे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अल्लाह जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मजा पंहिंजे खुतबे में एक मुबारक आयत में फकीर तिलावत कई जिनमें अल्लाह ताला इरशाद फरमायो इन्नल्लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात सुभान अल्लाह बेशक वे मानू जन ईमान आंदो मोमिन बणिया ऐं
ऐं सालिह अमल करण वारा बणजी विया जन ईमान आणे सालिह अमल कया चंगा अमल कया सुठा अमल कया अल्लाह तो फरमाए सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा अन करीब अल्लाह ताला माण्हुनि जे दिलनि में उन्हनि जे लाइ मोहब्बत पैदा फरमाईंदो दिलनि में चाहतूं पैदा फरमाईंदो इज्जतूं पैदा फरमाईंदो उन्हनि जे लाइ असमत पैदा फरमाईंदो माण्हुनि जी मोहब्बत पैदा फरमाईंदो दिलियूं उनखे चाहण वारियूं बणजी वेंदियूं दिलियूं उन सां हुब रखण वारियूं बणजी वेंदियूं जेके अमल सालिह करण वारा आहिनि सुभान अल्लाह हिकड़ी इज्जत माल जे जरिए कमाई भी आ हिकड़ी इज्जत इल्म जे जरिए कमाई भी आ हिकड़ी इज्जत दौलत जे करे कमाई भी आ हिकड़ी इज्जत कुर्सी जे करे मिलंदी आ हिकड़ी इज्जत ओहदे जे करे मिलंदी आ ओहदो आहे त माण्हू अॻियां पोयां पिया थींदा सलामी करण वारा हूंदा साईं मुंहिंजा कुर्सी आहे त माण्हू वॾा चइनी पासनि खां फिरी ईंदा फौज हुकूमत में आहे साईं मुंहिंजा वज़ीर आज़म मुल्क जो हलाइण वारो आ दुनिया वारा उन जे सलाम करण वारा आहिनि पर रब जी कुर्सी खसे वठे त केर हथ मिलाइण वारो कोन्हे दुनिया जे करे जेका इज्जत मिली आहे पैसे जे करे जेका इज्जत मिली मुल्क जो वज़ीर आज़म हुयो नवाज शरीफ साहब मुल्क जो वज़ीर आज़म हुयो 2013 जी इलेक्शन में एतिरा वोट कंहिंखे न मिलिया पाकिस्तान जी तारीख़ में जेतिरा नवाज शरीफ साहब खे मिलिया हुया 1/3 मेजॉरिटी सां खटे अचे वज़ीर आज़म बणियो हुयो अल्लाह चाहियो त वज़ीर आज़म जो रब जी चाहत थी त वज़ारत जी कुर्सी बि खसजी वई मुल्क में भी धिका खाईंदो रहियो तांजो मुल्क का बाहर देश निकाली मिली वई मुल्क का बाहर वेठो आजो अरे के चवण वारो कोने आई असा जे पाकिस्तान जो बल्लेबाज बैट ऐं बॉल खेण वारो उनके अल्लाह वज़ीर आज़म करे क्रिकेट रेकड़ो स्पोर्ट्समैन क्रिकेट खेडण वारे के अल्लाह इज्जत ॾिनी जो वज़ीर आज़म वेठो अब समझो था ना रब जी चाहत अल्लाह जा फैसला निराला है अजीब गाल जो हियर इमरान खान जे पोया 11 पार्टियों जुलूस कयूं वेठियूं केॾी महिल कराची में हैदराबाद में लाड़काने में मुल्तान लाहौर कोयटा पेशावर बड़ा बड़ा एहतजाज पैदा जंदल लहे अब रब जी चाहत हुजे त लहे अल्लाह ताला मुकर्रर कयो आ त वेठो आ पर जे रब जी चाहत न हुजे भली फौज अचे भली अवाम अचे हिकड़ी घड़ीअ जे लाइ उनखे कुर्सीअ ते वेहारे कोन सघंदे छो त इज्जतूं अल्लाह ॾींदो आहे रब जंहिंखे चाहे इज्जत ॾे रब जंहिंखे चाहे ज़िल्लत ॾे ज़लील ऐं रुसवा करे क़ुरान फरमायो वतुइज़्ज़ु मन तशा वतुज़िल्लु मन तशा रब जंहिंखे चाहे इज्जत ॾे जंहिंखे चाहे ज़लील रुसवा करे छो त दिलियुनि में मोहब्बत अल्लाह पैदा कंदो आहे चओ सुभान अल्लाह पर ये दुनिया जो कुर्सियूं हींअर खान साहब पंहिंजी मर्ज़ी सां हुकुम पियो थो हलाए केॾी महिल साईं मुंहिंजा ॿिया त मसइला चयो पर महबूबन करीम जी नामूस जे मसइलनि ते बि हथ चुरांद पियो थो करे केॾी महिल हीअ ॻाल्हि हूअ ॻाल्हि हीअ ॻाल्हि हूअ ॻाल्हि जेको तो कुर्सी ते वेहे समझो तो आया नया माया भुट्टो साहब हुयो जुल्फकार अली भुट्टो चे पे तो मैं कमजोर हूं मेरी कुर्सी तो कमजोर नहीं जेके कुराड़ा जुना उनके खबर आ ये दावा को करे अज नालो निशान कौन रहियो आ अरे साईं मुजा भुट्टे जी कब्र ते केर खत में ॾियण जे लाइ कोन थो वञे मूंखे यादि आई आहे त बेनज़ीर जी कब्र ठही आहे हिते हिकिड़ी ख़ुदा बख़्श में त कुबो ठहियो वियो आहे न त हिते मां पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो हुयुसि त गाह फुटो पियो हुयो कुता वेठा हुया त कब्र ते केर सलाम करण जे लाइ कोन पियो
ये बादशाह जी कुर्सी आ ये भाइन ता त नाहे आए हर शे असांजी आ पर रब तो फरमाए ते ए दुनिया वारो ये सब शयूं फानी इन कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका जुल जलाल वल इकराम हर शे फानी आ बाकी रब जी जात रहण वारी आ जेको रब सां दिल लाईंदो आ उन जो नालो अल्लाह बाकी करे छड़ींदो आहे कुर्सी जे करे अर्ज पे कयूं जेका इज्जत मिली मानू ओहदेदार तो ओहदे के ॾिसी मानू इज्जत कंदा आहिनि मानू दुनिया जे करे इज्जत कंदा आहिनि दुनिया आहे त मुअज़्ज़िज़ सलको दुनिया खसजी वञे त इज्जत वई एतिरा वियो पंजाब हथ मिलाइण जे लाइ को न ईंदा आहिनि अलाए सिंधी में चवंदा आहिनि चढ़े जो सब को किरे जो को बाग में हूंदो हुयो हाणे जेको किरे थो त पुट बि छॾींदा वञनि पुट बि त नथा अल्लाह अकबर कबीरा बतायो फकीर हिकड़ी जगह ते वियो सो दावत हुजे मानी हुजे शादी पे हले मानी सभई अचनि पिया माण्हू बतायो फकीर मानी खाइण जे लाइ जो वियो हमरा जे फकीर तू हले ता हे वडे रा अमीर पैसे वाला माण्हू ईंदा तू फाटा पिया दे कपड़ा तू केड़े आयो लिखोरी का फकीर कढी छॾे वियो हिकड़े धोबी का किराए ते सुठा कपड़ा वठी आयो उहे पाते बताए फकीर कोई भला कपड़ा पाता अचे दस्तरखान ते जो वेठो तो माण्हू मेज़बान हेदा ओडा साईं अचो वेहो दस्तरखान लगी वियो साईं के मानी ते विहारे फकीर साहब मानी ॾिसी कपड़न के तो चाहे मानी खाओ कपड़न के तो चले माण्हू जो फकीर इहो छा थो करे जी बाबा अब आयो हुयो सो मेरा कपड़ा पातल हुया तो मूंखे धिका ॾेई कढी छॾे हींअर जो भला कपड़ा किराए ते वठी आयो हुया ज़ोरिया मज़ी चवंदा मानी का मूंखे तो मानी कोन खारायनि कपड़न के मानी खाराई कपड़न के ॾिसी इज्जत कई अच्छो कपड़ो ॾिसी माण्हू चवंदा वाह 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 वॾी शइ आ फलाणो आ पर पुट इहा दौलत हथन मां वेई त केर हथ ॾियण वारो कोन वक्त जा हुक्मरान हुया फिरौन हुया मिस्र जा फिरौन उहे मरी वेंदा हुया पंहिंजे लाइ वॾा मक़बरा ठाराईंदा हुया उन्हनि मक़बरनि में माल दौलत सोन चांदी ज़र ज़ेवर रखाईंदा हुया पंहिंजो पानियूं पाना पाण सां गॾु कब्र में गॾु रखाईंदा हुया वॾी खुलासी कब्र ठाराईंदा हुया उन में पैसो दौलत माल सिपाही नौकर चाकर सब गॾु पुराईंदा हुया उन्हनि जो इहो अक़ीदो हूंदो हुयो कुझु सालनि खां बाद में असां वरी चेरा थींदासीं इहो माल कमु ईंदो या दौलत फ़ाइदो ॾींदी सिपाही गॾु हूंदा नौकर चाकर गॾु हूंदा पर हज़ारे साल गुज़री विया न फिरौन ज़िंदा थिया न वापसि मोटिया उन्हनि जूं जिस्म जूं हड्डियूं कढी मिस्र काहरा जी बाज़ारुनि में विकाइण पियूं हुयूं पैसनि ते खपंदियूं हुयूं को नाले वठण वारो न हुयो थाड़ी डाकू ईंदा हुया कपिड़ो खोटे माल खणी विया दौलत खणी विया ज़र्रे बराबर इज्जत न रही पर अल्लाह तो फरमाए ए दुनिया वारो इन्नल्लज़ीन आमनू व अमिलुस्सालिहात जेके ईमान आणे सालिह अमल कंदा आहिनि सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा उन्हनि जे लाइ दिलनि में अहिड़ी मोहब्बत पैदा कंदो आहे अहिड़ी मोहब्बत पैदा कंदो आहे जे ज़िंदा आहिनि तॾहिं बि मुअज़्ज़ज़ आहिनि पर जे मज़ार जे अंदरि हलिया वञनि अल्लाह उन्हनि जो नालो ख़त्म न कंदो आहे दिलनि में उन्हनि जी मोहब्बत उजागर रहंदी आहे सुभान अल्लाह अवा मिसाल तव्हांखे ॿुधायां अॼु 850 साल गुज़रिया आहिनि मुर्शिदनि जे मुर्शिद पीरनि जे पीर दस्तगीर गौसुल आज़म सय्यदना व मुर्शिदना गौस समदानी शहबाज मकानी मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी रज़ियल्लाहु ताला अन्हु वरदा के 850 साल गुज़री विया पर निहाल त अॼु सिंध जे हिकिड़े कुंड में असीं वेठा आहियूं
तो हिते भी तो के हर दिल सुन्नी जी दस्तगीर सा मोहब्बत कंदे नजर ईंदई आए पीरान पीर सा मोहब्बत होते कोने जय सुन्नी जो सीनो खोलींदे त हर हर धड़कन ते नबी जो नालो लिखियो हूंदो त दस्तगीर जो नालो लिखियो आओ बा असा जो दिल असा जो विजदान चवंदो आ त गौसे आजम ओ मुर्शिद जिलानी गौसे आजम मुझे मुर्शिद दिलबर साईं जो शेर आ गौसे आजम ओ मुर्शिद जिलानी कर हसाते नजर कारानी पेड़ो उठड़ी जो जानिब तो तारियो मुर्दो चेरो करे तो थारियो पेड़ो उठड़ी जो जानिब तो तारियो मुर्दो चेरो करे तो थारियो तुझी जारी करामत ऐनानी तुझी जारी करामत ऐनानी कर हसाते नजर कारानी ओ तुझे दर्दे काहिल राजसा ओ सखी पीर बगदाद वाला सुभान अल्लाह राज आज दस्तगीर जी खैरात पैदा खाए न पर फटर वारो खजाना ओ तुझे दर्द कायल राज सारा ओ सखी पीर बगदाद वारा एड़ो मुर्शिद तू कुतुबे रब्बानी एड़ो मुर्शिद तू कुतुबे रब्बानी कर असा दे नजर का नूरानी ओ सिलसिलन में तुझो फैज जारी वंड तो खाते खल्क सारी अल्लाह जोर सा जो सुभान अल्लाह सिलसिलो नक्शबंदिया चिश्तिया सुहरवरिया कादरिया जितना सिलसिला मुझो मुर्शिद दिलबर साईं को फरमाए त सिलसिले में तुझो फैज जारी वंड तो खाते खल्क सारी आई मुर्शिद तू गौसे समदानी कर असा ते नजर का नूरानी सुभान अल्लाह दिल थरिया दे जो सुभान अल्लाह अबा दस्तगीर सुने के डिठो दो बुधायो सुन्नी आयो असांजो अकीदो आ त अल्लाह वारा कब्र में हयात थींदा समझो था असां जी नजर एड़ी ना है जो दस्तगीर के दिसी सके के अल्लाह आइन के आले नजर आइन जेके चवंदा आहिनि त असां खे ज़ियारत थिए थी करम खणी कन त अचे ज़ियारत कराए सघनि आवा दस्तगीरी करण जे लाइ अचण साईं फरमायो त मुंहिंजो मुरीद सच्चो मुरीद हुजे गौसुल आज़म पीराने पीर फरमायो मुंहिंजो मुरीद सच्चो हुजे नियत साफ हुजे ओभर में हुजे मां ओलह में हुजा हिते हुन जी उघड़ ज़ाहिर थी पवे मां ओलह मां अचे पंहिंजे मुरीद जा धक धके वठंदो आहियां जोर सां जो सुभान अल्लाह एड़ो करम नवाज़ आहे असां ॾिठो न असां नालो ॿुधो आहे असां साईं जो ज़िक्र ॿुधो आहे असां दस्तगीर जूं ख़िदमतूं ॿुधियूं आहिनि दीन जे लाइ जेके तजदीदी इनकलाबी ख़िदमतूं कयनि से ॿुधियूंसीं पर निहार दस्तगीर जो ज़मानो अलग असां जो ज़मानो अलग हो साडा 800 साल अॻु गुज़रियो असीं अॼु गुज़रिया आहियूं हज़रत गौसे पाक फारसी ॻाल्हाइण वारो अरबी ॻाल्हाइण वारो असीं सिंधी ॻाल्हाइण वारा दस्तगीर इराक जो गीलान मां हिजरत करे बगदाद में आयो हो बगदाद में वे
असी सिंध जी हिकड़ी कुंड में वेठा आहियूं न ॿोली हिकड़ी न कबीलो हिकड़ो न क़ौम हिकड़ी न वतन हिकड़ो न ज़मानो हिकड़ो असां में ज़माने जो फ़र्क़ लिसानी फ़र्क़ क़ौमी फ़र्क़ मौजूद आ वतनी फ़र्क़ मौजूद आ पर तंहिं बावजूद पीराने पीर सां तोखे लख मोहब्बत करण वारा नज़र ईंदा पर दुनिया जे जंहिं कुंड ते वञ जंहिं इलाइक़े में वञ अमेरिका खां जापान ताईं विच में जेतिरियूं रियासतूं ऐं मुल्क ईंदा हर जाइ ते मुंहिंजे मुर्शिद गौसुल आज़म सां हुब रखण वारा नज़र ईंदई आए कि गलत जवाब आए मोहब्बत न या मोहब्बत किथां आई भला परे परे छाजला वञो असांजी सिंध में अचो जे लुआरीअ जा लाल आहिनि त उन्हनि सां मोहब्बत रखण वारा नज़र ईंदई जे सचल साईं आ जे फिटाई आ जे कलंदर आ जे रोज़े धरी रहबर आ पीर मिठो साईं आ हर हिक सां तोखे दिलो जान सां मोहब्बत रखने माण्हू नज़र ईंदई ज़माना गुज़री विया तहे मज़ार आरामी थी विया पर उन्हनि जी मोहब्बत नज़र अचे थी अल्लाह फरमायो ये अमलन सालिहन करण वारा हुया मूं रब जा ज़ाकिर हुया मूं रब खे याद करण वारा हुया ये मोहब्बतूं पाण मुरादो पैदा न थियूं आहिनि मां रब थो चवां सयजअलु लहुर रहमान वुद्दा सुभान अल्लाह सुभान अल्लाह या मोहब्बत मु अल्लाह पाण पैदा कई आ या रहमान रब पैदा कई आ सुभान अल्लाह ऐं ॿी ॻाल्हि हिकड़ी हूंदी आहे मोहब्बत ॿी हूंदी आहे मवद्दत तवज्जो मुंडिया तव्हांजो मवद्दत अल्लाह हिते फरमाए वुद्दा वुद वरतला मवद्दत मां मवद्दत वुद मना इहो मोहब्बत जो हिकड़ो लफ्ज़ आहे अरबी ॿोली में इस्तेमाल थींदो आहे मोहब्बत अहिड़ी चाहत खे सॾींदा आहिनि जेका घटि बि वधि बि आहे समझो था मोहब्बत हिकड़ी चाहत आहे दूर परे दिल में मोहब्बत पैदा थी वञे रौनक पैदा थी वञे चाहत पैदा थी वञे जीअं असां हर कंहिंखे पंहिंजे मुर्शिदनि सां मोहब्बत आहे दिल में मोहब्बत औलाद जे लाइ पैदा थींदी आहे पुट बेफ़रमान थी वञे दिल में मोहब्बत निकिरी वेंदी पुट आहे फरमा बरदार आहे त मोहब्बत हूंदी बेफ़रमान आहे दोस्त आहे दोस्तनि सां मोहब्बत हूंदी आहे दोस्त एहसान फरामोश थी वञे मोहब्बत ख़त्म थी वेंदी समझो था पर ये मोहब्बत सॾींदा आहिनि मोहब्बत जेका ख़त्म थी वेंदी आहे वरी पैदा थींदी आहे वरी ख़त्म थी वेंदी आहे मवद्दत अहिड़ी मोहब्बत खे चवंदा आहिनि अहिड़े हिस खे सॾींदा आहिनि मवद्दत अहिड़े जज़्बे खे सॾींदा आहिनि जंहिंमें कमी कोन ईंदी आहे उन में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो रहंदो आहे कुरान मजीद में नबी के अहले बैतन जे अल्लाह फरमाया कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा महबूब फरमाए पंहिंजी उम्मत के त मां तव्हां के दीन सेखारण जे बजाय कुछ न थो चाहियां बस इहो थो चाहियां त मुंहिंजे अहले बैतन सां मवद्दत रखण वारा बणजी वञो ज़मानो ॾिसी माहौल ॾिसी सही मुंहिंजा दुनिया जी हेर फेर ॾिसी या मोहब्बत ख़त्म न थिए सुन्नी जे सीने में अहल बैत जी मोहब्बत हर वक्त उजागर रहंदी आहे मोहब्बत हकीकी मोहब्बत जंहिंमें कमी न ईंदी आहे हिकिड़ो दफ़ो वधंदी वई हे लेवल आहे गिराफ हूंदो आहे न गिराफ ठाहींदा आहिनि मैथमेटिक्स पढ़नि था जेके उन्हनि खे सेखारींदा आहिनि गिराफ ठाहे गिराफ में हिकिड़ी शइ वधंदी वेंदी आहे वधंदी वेंदी आहे वधंदी वेंदी आहे त उहा खुटंदी न आहे ईअं ई मोहब्बत अहिड़े जज़्बे खे सॾींदा आहिनि जंहिंमें चाहत बि हुजे हुब बि हुजे दिल लगी बि हुजे दीवानगी बि हुजे हर शइ हुजे हुन में वधंदी वञे अल्लाह वारनि जनाब अल्लाह तो फरमाए मां मोहब्बत पैदा न कंदो आहियां मवद्दत पैदा कंदो आहियां अहिड़ी मोहब्बत जो वलीअ जी मवद्दत ॾींहों ॾींहुं वधंदी थी वञे वधंदी समझो था उन्हनि जो एहतराम उन्हनि जो अदब उन्हनि जी मोहब्बत उन्हनि जी चाहत पाननि जे सीननि में मुसलमाननि जे सीननि में सुन्नियुनि जी दिलयुनि में ॾींहों ॾींहुं वधंदी थी वञे असांजे साम्हूं न को दस्तगीर जे खिलाफ़ ॻाल्हाए
लाहे मोचड़ो वाहे करे ने भाला दस्तगीर जो मुखालिफ उन जो मुंह कोन वणदो आओ ना बा आओ कि न गलत हो चवा मां दस्तगीर जो मुखालिफ वणदो असा जे मुर्शिद जे खिलाफ तो ॻाल्हाए उन जो मुंह जा ॻाल्हाइण कोन वणदो चवा तू पारे बने दिल असा जे वेझो न अच ये जमात जेका है सा अब्दुल कादिर जीलानी जे आशिकन जी जमात आहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल थकल थकल दुरूद न पढ़ो मोहब्बत वारो दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह अब ये अल्लाह वारन जो को दर्जो आ ये मकाम मिलिया जेके दर्जा मिलिया यो जो अल्लाह इज्जत वधाई यो जो उन जो मान वधायो रब उन जी तासीम वधाई या छाजेला वधाई जो अल्लाह फरमायो तो वे अमलन सालिहन करण वारा आहिन ईमान आने साले अमल कयन उन्हन के अल्लाह ये मवद्दत जा दर्जा दींदो विलायत जा दर्जा दींदो मकाम अता कंदो आ जेको बनो अमाल सालिहा कंदो आहे मना वली चवंदा उने के न जेको शरीयत ते अमल करण वारो आ इत्तिबाए मुस्तफा इख्तियार करण वारो आहे शरीयत नथी बने नबी जी सुन्नत नथी बने महबूब जे रस्ते से हलण वारो नाहे अमल साले जेके नथा वणन पढ़े नमाज कोन थो ॾाढी सुन्नत ते पूरी नाहे उनके नमाज न वणे चवे मां अल्लाह वारो आहियां चवे मां वलीउल्लाह आहियां हर किसी अल्लाह वारो नाहे पुट अल्लाह वारो उहो आ जो लम्हो लम्हो मदीने वारे साईं जी सुन्नत ते अमल कंदे गुजरंदो आहे समझ में जड़ी गाल बा पीर घणा थी विया असां जे मुआशरे में दरगाह ते वञ मेला पिया हलन मलाखा पिया हलन साईं मुंहिंजा रिछ कुते जी बछ पई हले साईं मुंहिंजा जानवरनि जी गोय पई हले ऐं सदाए अल्लाह वारो असां जा माण्हू साईं वाह वाह कानी करामत वारो आवाज मज़ो आयो गादी नशी त ॾाढो भलो आहे हरगिज़ न अल्लाह वारो वो नाहे एड़न पीर वट वणण बि तव्हां जे लाइ मुनासिब नाहे जेके शरीयत नथी वणे तूं वरी उन जा हथ वञी चुमी तूं वरी जी अल्लाह वारो यो बुज़ुर्गी पुट मदीने वारे साईं जी सुन्नत में रखायल आहे दीन जे इल्म में रखायल आहे दीन जे मथा शरीयत जे मथा अमल करण में रखायल आहे ये जेके सदाए सैयद ज़ादो ऐं पीर ज़ादो सदाए ऐं पंहिंजो पाण खे साहिब विलायत चवराए साहिब विलायत ईअं न थींदो आहे पुट विलायत जा ताज पहिरण जे लाइ निंड खे ख़त्म करणो पवंदो आहे जो मुंहिंजे मुर्शिद गौसल आज़म फरमायो मुंहिंजी ज़िंदगी जा 40 साल इन हाल में गुज़रिया आहिनि जो मूं फज्र जी नमाज़ इशा जे वुज़ू सां अदा कई आहे ये कामिल वली जिनकी जिंदगी जो लम्हो लम्हो दीन ते अमल कंदे गुजरंदो आ देखो असा जे पास एकड़ो पीर साहब हुजे मुरीद आहे मुरीद के तो चवे त सिगरेट जो पैकेट वठी दे सिगरेट जो पैकेट वठी दे पुठी धपे जो हल बाबा जन्नत ही है सिगरेट जो पैकेट ते जन्नत एड़ा पीर है जंगे शरीयत नथी वणे पुट तवा बच्चो ए धाड़े रहे एकड़ा बदअकीदगी वाला धाड़े लेन भी आसा जे अंदर बैठा ये वागू जेके सही मुजा दीन के खराब करे रहा है एड़न मानुन सा गची न वेहो सोहबत उनन जी में वेहो जिनजी सोहबत तोके अल्लाह जो जिक्र सिखारे मदीने वाले जो इश्क सिखारे पीर एड़ो गोल जेको पोखे सला सिक जा
हाँ यार हाँ अरे जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह समझो था अभी बन करीम की अर्ज के या रसूल अल्लाह अल्लाह वारो केरा वली केरा साईं करीम फरमायो जंहिंजे चेहरे खे ॾिसी रब याद अचे अल्लाह याद अचे वो अल्लाह वारो आहे साईं करीम फरमायो जंहिंजी सोहबत आखिरत याद ॾियारे जंहिंजी गुफ्तार जंहिंजो अमल आखिरत जो सरमायो बंजे क़यामत याद ॾियारे उनखे अल्लाह वारो चइबो आहे पुट अमलन सालियन जा असरात थींदा आहिनि साले अमल जो असर थींदो आहे ये अमाल जा असरात आहिनि जेके अल्लाह जे क़ुर्ब में विहारींदा आहिनि बुरे अमल जो बुरो असर थींदो आहे चङे अमल जो चङो असर थींदो आहे को माण्हू साईं करीम फरमायो जेको ज़िना थो करे ज़िना जे मथां ॾाढ कयो वेठो आहे ज़िना कसम खयो आहे बेबरकती सां साईं करीम फरमायो जेको ज़िना कंदो बस सज़ाऊं अल्लाह दुनिया में ॾींदुसि हिकिड़ो तो हुनजे रिज़्क़ मां बरकत खणाए छॾींदो ॿियो हुनजे चेहरे मां रौनक खणाए छॾींदो भली क्रीमूं हणे पाउडर हणे चेहरे में रौनक न हूंदी छो त ज़ानी जे चेहरे मां ई मनहूस न ईंदी आहे मनहूस शकिल बणिजी वेंदी आहे जेको ज़िना कंदो आहे ज़िना जो असर अहिड़ो पवंदो जो माण्हू जे रिज़्क़ मां बरकत खणी तवज्जो मुंडे दी जो पुट मुंडी गाल तवज्जो दे दिल ते लिखी वजो साईं करीम फरमायो व्याज वठण वारो जेको व्याज तो वठे हिकड़े दरवाजे मां व्याज जो हराम जो पैसो घर में ईंदो आ बे दरवाजे मां बरकत ऐं रहमत मोकलाए वेंदी आहे इता व्याज जो पैसो घर में आयो एड़ा रहमत ऐं बरकत अल्लाह जी मोकलाए वेंदी व्याज एडो वडो गुनाह हुआ मदीने वाले साईं फरमायो हिकड़ो रुपयो व्याज जो खाए तवज्जो सां हदीस ॿुधजो हिकड़ो रुपयो व्याज जो खाए होना बैतुल्लाह काबे बेते अतीक में सच्ची मां सां 70 दफा ज़िना करे रुपयो व्याज जो अञा वडो गुनाह ओ व्याजियो ए व्याज वठण वारो हया कयो शर्म कयो अल्लाह जो खौफ कयो व्याज वठण तव्हांखे शर्म न थो अचे हबीबन फरमायो जेको व्याज जो रुपयो पेट में तो विझे ॼण जहन्नम जी बाहि खे पंहिंजे पेट सां भरे माण्हू सोचे नथा त असांजी कमाई किथां थी अचे किथां कमायूं था किथे ख़र्च कयूं था क़यामत जे ॾियारे सुवाल थींदो 5 सुवाल हशर में थींदा महशर जे मैदान में घणा 5 सवाल हर इंसान का थींदा सुनन इब्न माजा में हदीस आ मदीने वाले साईं फरमायो हर मुसलमान का 5 सवाल थींदा जैसी उनन जा जवाब न दींदो तेसी उन जो पैर न चुरंदो क़यामत जे ॾियारे उन जो पैर न चुरंदो जैसी उन 5 सवालन जा जवाब न दे चोर हुयो माण्हुनि खे ख्याल अचण घुर्जे न एड़ो एड़ो कम कंदे को हिम्मत वारो हुजे हथोड़ो खणी वञी टोड़े अचे हिम्मत वारो हुजे को गैरतमंद हुजे वञी टोड़े अचे चोरन जो कुपा ॾे वेठा आहिनि हां न वञो वञो ई न तव्हां वञो ई न अहिड़नि मेलनि ते माण्हू तमाशो ॾिसण जे लाइ जमा थींदा आहिनि तमाशो ॾिसण जे लाइ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या तवज्जो जो अर्ज पे कयो मुझे महबूब मुस्तफा करीम लजपाल नबी फरमायो जेको बदअमलियूं करण वारो आ क़यामत जे ॾिहाड़े उथंदो महशर छा हूंदो क़यामत छा हूंदी मुझे साईं फरमादा सभई हेॾे तवज्जो जो हेॾे होॾे न ॾिहारे एड़ा ॾिसो मुंहिंजो मुंहुं नथो वणे वञे मुंहिंजो मुंहुं नथो वणे त ॿुधायो त दुआ घुराऊं त पोइ वापसि वञा भला गुफ्तगू वणे थी हले कोन थी वणे तकरीर वणे पई तव्हांखे तवज्जो सां ॿुधो मुंहिंजे महबूब मुस्तफा जो मां इस्लाह जी ॻाल्हि खणी तव्हां वटि आयो आहियां सुभान अल्लाह
साईं करीमन फरमायो जड़े मानू मरंदो क़यामत जे हाड़े उथारियो वेंदो काफर चयो कीअं उथंदासीं रब फरमायो जे तव्हां के पहिरियां उथारियो हुयो उहो ई अल्लाह तव्हां के हयाती दींदो वरी उथंदो हबीबन फरमायो सिज इहो छणी किरी पवंदो वरी नओं सिज पैदा थींदो जेको क़यामत में हिकड़े नेज़े बराबर हेठ लही ईंदो ये ज़मीन जेका मिट्टी जी आसा ड्रामे जी बनाई वेंदी ज़मीन मां बाहि पई निकरंदी मथां सिज जी तपश हूंदी यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्ल अर्शुहू जे दिहाड़े अल्लाह जे अर्श जे साए का सिवा को सायो न हूंदो इंसान पंहिंजे बदअमलिन जे करे पखर में मुब्तला हूंदा जेतिरा गुनाह हूंदा ओतिरा हुन जे मथां पखर थींदो कंहिंखे पिञुनि ताईं पखर हूंदो कंहिंखे गोॾनि ताईं पखर हूंदो कंहिंखे चेल ताईं कंहिंखे सीने ताईं कणिखे पसीनो वाग ताईं हूंदो हिते दुनिया में पखर निकिरे हवा लॻी पखर सुकी वियो पर उहो पखर हीअं जिस्म ते चंबड़ी पवंदो नबी साईं फरमायो वरी जो सिज जी तपश थींदी त उहो वठी वो अजाब ट्रक कंदो माना माशर में अञा हिसाब न थियो आहे गुनाहगार जो अजाब अॻे शुरू थी वेंदो वो जिस्म मां जो ट्रक कंदो उन जो रड़ियूं उन जो दाहूं हशर में हर को ॿुधंदो ऐं हर को पनाह घुरंदो हे काश जे दुनिया में अमल कयूं हा ओॾी महिल चवंदा या लैतनी कुंतु तुराबा हे काश असां मिट्टी हुजूं हा त ख़तम थी वञूं हा हिन अज़ाब मां निजात मिले जेके बदअमलियूं था कयो हिते साईं करीमन फरमायो सुवाल थींदो पहिरियों सुवाल इहो थींदो मूं अल्लाह हयाती ॾिनी मां किथे गुज़ारी ज़िंदगी ॾिनी मां कहिड़े कमर में गुज़ारी ज़िंदगी जे लम्हे लम्हे जो पुछाणो थींदो रब पुछा कंदो ॿियो सुवाल जवानी ॾिनी मां किथे गुज़ारी जवानी ॾिनी मां होड हस्ती आहे पावर आहे ताक़त आहे को झलण वारो नाहे को पलण वारो नाहे इन जवानी जे लम्हे लम्हे जो सुवाल थींदो ई पुट जवानी कहिड़े हाल में गुज़ारी अथई ओ नौजवानो गुनाहन के छड़े यार मुझे महबूब जो दर वठो मदीने वारे साईं जी गुलामी इख्तियार कयो पानी जवानी ते रहम कयो मुझे लजपाल नबी फरमायो त अशाब ताइब हबीबुल्लाह ओ नौजवान जेको जवानी में तौबा ताइब थींदो आहे मूंखे नौजवान घणा था नज़र अचनि ॼाणनि खां वधीक मूंखे नौजवान था नज़र अचो तवज्जो ॾियो मदीने वारे साईं फरमायो जेको नौजवान पंहिंजी जवानी में ताइब थींदो आहे उन नौजवान के अल्लाह पंहिंजो महबूब बनाए छॾींदो आहे ओ नौजवानो दुनिया जा त महबूब थिया आहियो यार माण्हुनि जो त महबूब थी ॾिठो अथव माण्हुनि खे परचाए राज़ी करे यारियूं दोस्तियूं खे निभाए ॾिठियूं अथव अदा मुंहिंजे रब जा बि महबूब थी ॾिसो मुंहिंजे मालिक पीरीअ जा त महबूब थियो उहो अल्लाह जेको ॾुखनि लाहिण वारो जेको दर्दनि लाहिण वारो कर्ज़नि लाहिण वारो मर्ज़नि लाहिण वारो परेशानियूं लाहिण वारो उहो अल्लाह जेको हिकु दफ़ो चओ अल्लाह रब 70 दफ़ा फरमाईंदो आहे जी कयां माना घुरदा था हिंदू या सनम चौंदे 80 साल गुज़री विया ये वेंदो हुयो सिज उभरण घर में या सनम चवे पाक मंझंद थी वञे या सनम चौंदे 80 साल गुज़री विया हिकिड़े दिहाड़े निंड जो गलबो थियो आहे निंड जी कैफियत में या सनम विसरी वियो चए थो या समद रब फरमाए सो जी कया माना घुरद तो क्या मलाइका अर्ज़ कयो मौला वो तो सनम के पे पुकारे भुलजी तो के सजो अथई रब फरमायो त ए मलाइको 80 साल गुज़रिया जा तवज्जो
80 साल गुजरिया तस सनम सनम चोंदे पर करे सनम जवाब न दिनुस अज भुलजी समद के पुकारियो अथई जज मां जवाब न दियास तो सनम आई समद में फर्क केड़ो थींदो हे मलाइको अज जिया घुरंदो अल्लाह अता करे छड़ीनो सा एड़े करीम रब का तू पुट बेवफाई करे एड़े करीम रब जो तू मुखालिफ थी बिठोई कुरान को रब तो फरमाया अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम ए इंसान तो के केड़ी शे पे करीम रब का गाफिल कयो केड़ी शे पे अल्लाह का गिफरत में विधो इन दुनिया तो के अल्लाह का गाफिल कयो इन दौलत तो के रब का परे कयो इन पैसे तो के अल्लाह का परे कयो इन बनिए इन बंगले तो के रब का परे कयो यार इतना साल निकरमी इन मिल्कियत जा वारिस प्यार बणजी वींदा तुझे बनिए जा खातेदार प्यार बणजी वींदा न अप्पो करो ॾींदई न अम्मा कम ॾींदई ओ नौजवानो न भाई कम ॾींदई न दोस्त कम ॾींदई खुदा जी इज्जत जो तसमा कब्र में यार दोस्त हली नहीं ना पर उन कब्र में ईंदो त ज़हरा जो बाबो हसनैन जो नानो हलींदो उते रब मदद कंदो महबूब जे सदके तू एड़े रब एड़े हबीब जो मुखालिफ थी बिठोई मुके दिल के अंदर के जवाब यो तो एड़े अल्लाह जी मुखालिफत छो था कयो बेफरमानी छो था कयो एना अजान जो आवाज अचे हय्या अलस सलात हय्या अलल फलाह अचो नमाज ते अचो छोड़ारे ते तू ओ ताकत कचहरी में बैठो जी यारन सा गाड़ राटा कुल में बैठो जी तू मकान वसायो बैठो जी मना यारन कचहरी में निंदन के तो अल्लाह का वधीक प्यारो कयो हिन आवाज अचे अस्सलातु खैरुम मिनन नौम ओ मुसलमान निंड का नमाज भलिया तोखे नमाज नथी वणे तोखे रब जो फरमान नथो वणे तोखे अल्लाह जो कौल नथो वणे यार केड़ी दुनिया में तो जी पियो मुखे जवाब दे केड़ी सोच में जिंदगी जो तो गुजारी अरे जे रब राजी ना है त कब्र हशर बर्बाद जे मदीने वालो साईं राजी ना है त ही जिंदगी बर्बाद आयो मिठा ओ मुजा अजीज मां तोखे प्रार्थना सलाह हो जा यार अप्पो एड़ी सलाह न दींदई माई एड़ी सलाह न दींदई जेका मां फकीर तो वट न्यापो खणी आयो आया महबूब जो यार जिंदगी उहा भलिया जेका लजपाल नबी के राजी करण वाली या रब जी फरमान समझो दा कि कोन समझो दा जिंदगी के केतरी आ अज न त सुभाणे एक घर जा मेहमान हली थींदासी कादे विड़ा दोस्त प्यारा माइट मिट पीमा विचारा तन जो रहो न निशान वो यार बिन लीहन जो तू मेहमान वो यार जान छजई है मकान वो यार बिन लीहन जो तू मेहमान वो यार मुझे महबूब फरमायो जने को पानो गुनाहन जिला ताइब थींदो वा अल्लाह का माफी वठंदो वा अत्ताइबु मिन ज़म्बि कमल्ला ज़म्ब लहू जेको गुनाहन का ताइब थे वो ई आ जो जिंदगी में गुनाह कयो ही कोने अल्लाह उन जा सब गुनाह बख्शे माफ करे छे वठंदो वा अल्लाहु अकबर कबीरा हजरत सैयदना इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि जे जमाने जो वाक़ियो हुआ सैयदना इमाम हसन बसरी जेके मौला अली जा शागिर्द हुया मना उन जमाने जी गाल हजरत सैयदना इमाम हसन बसरी जे जमाने में को नौजवान हुयो बड़ो सालिम हुयो चातिर हुयो बदकार हुयो गुनहगार हुयो
नक्काशी में कम कंदे गुजरी वई मां हजरत इमाम हसन बसरी जी मुरीदियानी हुई मां भी चवे बच्चा हल इमाम दे वो तेरा दुआ घुरे उनकी सोहबत में वे उनकी संगत में वे पर हिन नौजवान की गाल वणे न पई चवे पियो कुरानी परे थे मुखे वली वट वञण देला आलिम वट वञण देला नचो मां तो संग को न हलेंदस अल्लाह अकबर जिंदगी गुजरंदी रही इन जी जवानी में एड़ी बीमारी लगी आ जो जे खटोले दे गिरियो एकले दिहाड़े भाई त मौत अचण वारो आ मरण वारो आ वक्त पूरो थी वियो आ ये बीमारी मौत में विझंदी ओडी मन मां के तो चवे अम्मा वने हजरत हसन बसरी दे वठी अचीस सजी जिंदगी गुनाहन में गुजरी आ सजी जिंदगी अजाब में गुजरी आ ओ अम्मा वने इमाम हसन के वठी आ मुझे ना बख्शिश छुटकारे की दुआ घुरे वो दुआ घुरंदो मन अल्लाह माफी दे कुरानी पुट जे करे हली वई आ अल्लाह वारे वट साईं बच्चो मरण वारो हर उन जरा दुआ घुरो साईं ने फरमाया तुझो पुट बेफरमान मुसलमानन के अजियत देण वारो नुकसान पहुंचाण वारो मां उन जी दुआ त चा उन जे जनाजे में भी शरीक कोन थी वापस मोटी बदकार आ एक कुराड़ी रोंदी रोंदी वापस आई आ पुट के जी बच्चा खोटी तू जी किस्मत के जो डो नाए लिखो अंग अजल जो यो के लुटाए खोटी तुझी किस्मत के जो डो नाए बच्चा रो बनी किस्मत दे रो बनी जिंदगी दे जो अल्लाह दुआ करण का जवाब नहीं छयो बच्चा ने रो दिन मन मां जो यो जवाब दिनस इन नौजवान मुंह आसमान दे करे रड़ के मुझा मौला हसन बसरी तन तो अचे पर तो रब त ॾिसी पियो ओ मुझा मौला मुझी जिंदगी गुनाह में गुजरिया बदकिरदारी में गुजरिया ओ मुझा मौला हयाती बेहयाई में गुजारे पर मौला तो दे मोट तो गया मुझे माफी दे मुझा गुनाह माफ कर मुझे खताऊं माफ कर रोई रोई अल्लाह के बाडाई दे मां के वसीयत तो करे अम्मा मुझे टे वसीयत थई जरे मां मरी वया मुझे टे वसीयत थई तेरी मुझो जनाजो रात जे वक्त में खड़ जा दी जो खड़ जा मता दी जो खड़ी मुसलमान मुते लानत न कन सही जिंदगी मानू जा हक खादा थमम्मा मुझो रात जो जनाजो खड़ जा भी मुझी वसीयत थई अम्मा मुझो जनाजो घर में ही दफन कजा मुखे मुसलमानन जे कब्रिस्तान में न पूर जा मता मुसलमानन जे कब्रिस्तान में पूर जा हिते बोलण के नुकसान दिनम कब्र में मुखे अजाब थींदा मुझो रड़दा हूं बुधी ओ सेवारन जो सुख न फिटी वने ओ मुझी अम्मा मुझी टी वसीयत थई जरे मां मरी वया मुझो लाश लाए खटोले रहे तुरक जा ओ मुझी अम्मा मुझो मुंह धोख जा मुझे पैर में रस्सी बदी मुके न सहना में गिर जा ऐ जगह को अल्लाह जो बेफरमाना रब जो ना फरमाना उन जे राहे अजाबा पुट दुआऊं घुरंदे वफात करे वियो मां जी दिल वसीयत पूरी करनी आ एदा नौजवान जो लाश लाए हेठ रखई उन जे पैर में रस्सी बधी जो केलर शुरू कयो ते आवाज आयो पानी मुझे दोस्त के पे आप न कजा मुझे दोस्त के पे आप न कर रुसवा न कर मुझे दोस्त के अजियत न पहुंचाए जा ओ बनी जने अल्लाह का माफी वरती हुई रब माफी दिनस पर इन जो नालो पंजे 200 आई वलियन में लिखाए छयो
पुरानी जनाजो खई वापस खटोले ते रखियो देर न गुजरिया दरवाजो खड़कियो ने जल्दी जल्दी दरवाजो खोलियो बाकेरा मुबदकिस्मत औरत जो दरवाजो खड़काने वारो दरवाजो जो खोले जा खड़े निहारे त हजरत इमाम हसन बसरी अखियन जे आलो बीठो आहे मेहरबानी कयो हूं त पे फरमायो त मां दुआ ही कोन घुरंदुस अज हेडी करम नवाजी कयो हली आया आयो साईं फरमायो त अल्लाह जे तरफा मुते इल्हामी खबर पहुती रब फरमायो ए हसन तो मुझे पाने जना दुआ न घुरी हुई पर उन मुका बख्शिश छोड़ारे में दुआई बचो माफी वरतई वन निहार त मु कियो उन जे सिर से पंजे विलायत जा ताज रखी छया वो अल्लाह एड़ो मेहरबान वो रब एडो करीमा पुट वो अल्लाह एडो असवजल मेहरबान ए तोखे हैफ होजे जो एड़े रब जे दर ते मोट एड़े अल्लाह ने न सोची रब तो फरमाए इन नौजवान मदीने वाले साईं फरमायो इन नौजवान जेको जवानी में तौबह ताइब थे इन के अल्लाह पंजो महबूब बनाए छडींदो आहे नौजवानों रब जा महबूब थींदो कि न कोन थींदो मानुन जा तो महबूब छा आयो मुझे मिसबान नौजवान आहिन तवा मानुन जा तो यार महबूब छा आयो मुझे रब जा भी तो महबूब थी ॾिसो मालिक के भी राजी करे ॾिसो एड़े करीम रब सा बेवफाई तो के चुगाए नथी कम उहो कर जमे रब राजी थे त मदीने वारो साईं राजी थे सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल हाणे जे थकी आयो हां कलाक पूरो थी वियो बस कयो दुआ करो सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब आबाद कंदो तांगे अल्लाह ये मोहब्बत को सलामत रखंदो मौजू के खुटाइणो मां वाइंड अप तो कया सुभान अल्लाह अर्ज पे के हदीस साईं करीमन फरमायो पंज सवाल क़यामत जे दिहाड़े थींदा एकड़ो सवाल हयाती किथे गुजारी बियो सवाल जवानी किथे गुजारी जेका जवानी आ न जवानी किथे गुजारी जवानी जा ए बलूगत का वठी 35 सालन जे विच में 35 जे विच में या जवानी 35 का को मानो अधड़ो उम्र में दाखिल थींदो ये जवानी जाली है ये जवानी जा तीन मानो के अल्लाह जी इबादत में गुजारन घुरजन साईं करीमन फरमायो ओ नौजवान जंजी जवानी इन हाल में गुजरी उन जे मथे में दाढ़ी में अच्छा वार इन हाल में आया जो अल्लाह जो फरमा बरदार होयो बंदगी करण वारो होयो बेफरमान न होयो क़यामत जे दिहाड़े इंदो त रब 70 रहमतुन वारी निगाह उन नौजवान में फरमाईंदो मदीने वाले साईं फरमायो जेते हिक कर्म जी नजर रब जी थी वने उन ते दोज़ख जी बाहि हराम थी वेंदी अल्लाह अकबर कबीरा पांजी जवानी रब जी इबादत में गुजारियो यो सवाल यो थींदो त माल किथा कमाई हराम त कोन हुयो व्याज जो पैसो त कोन थई रिश्वत जो पैसो त कोन थई खपाए पटाला भिंडियूं थो टमाटा ऐं बसर थो मार्केट में वञ त उते कूड़ा कसम खाई धोखेबाजी करे पो मिलावट करे साईं मुंहिंजा वापार कर खीर खपाईंदो त खीर में किलो खीर जो त पा वरी पानी जो मिलाई समझो था पा का वधी किलो पानी जो साईं करीमन फरमायो जेको मिलावट करण वारो आ वो मोहम्मद जो उम्मती नाहे वणेस त यहूदी सदाए वणेस त ईसाई सदाए इहो जेको तो खीर में मिलावट कई 100 रुपया जेके कमाई घणा दी खाईंदे केतरा दी खाईंदे तू बुधा मुके जवाब दे अज 100 रुपए में त खंड जो किलो कोन मिले घणा दी खाईंदे तू ये पैसा
में किलो थी रे तो उन किलो के ही हलात अल्लाह हिलाल में जेके 10 रुपया हिलाल जा आहिनि उन 10 में लखन जी बरकत रब विझंदो आहे हिलाल में पुट बरकत हिलाल में इज्जत हिलाल में अल्लाह ताला बरकतूं रखायूं तो हिलाल खाई त ॾिसना पुट तो हिलाल जी लज़्ज़त हासिल न कई आहे घर में पुट बेफरमान आहे ज़ाल चयो नथी वञे माण्हू इज़त नथा कनि पुट वॾा थी वञनि त बेफरमान थी वञनि छाजे लाइ जो घर में हराम थो अचे इज़तूं निकिरी वेंदियूं आहिनि एतिराम निकिरी वेंदा आहिनि दिलनि मां मवदत ऐं मोहबत निकिरी वेंदी आहे सबब इहो आहे जो असांजो रिज़्क़ हराम वारो थी वियो आहे रोज़ी हराम वारी थी वई माण्हू व्याज खे त गुनाह सम्झनि ई नथा मिलावट के गुनाह समझन ही न था हज़रत मूसा कलीमुल्लाह जे ज़माने में कुछ माण्हुनि मिलावट ऐं माप तौर में कमी कई हुई अल्लाह के अहिड़ो नंबर आयो जो के भोला बणजी विया के बांदर बणजी विया अल्लाह उन जी शिकलूं फिराए छॾियूं ओ जेके मिलावट ऐं धोखेबाज़ी करे तू धोखेबाज़ी करे पैसा कमाईंदे घणा ॾींहं खाईंदे पुट केतिरा ॾींहं ये पैसा तू खाईंदे अल्लाह फरमाए दो हबीबन करीमन फरमाए क़यामत जे ॾिहाड़े इहो सुवाल थींदे पैसा किथां कमाई चौथो सुवाल थींदो पैसा किथे ख़र्च कया कहिड़ी जाइ ते ख़र्च कई तूं जे खैर खैरातूं करण वारो हूंदे अल्लाह जी राह में ॾियण वारो हूंदे मां अर्ज़ करे चुकुसि इब्तिदा में ही पंहिंजे मुक़दमे में ही त आलिमनि जी वञी ख़िदमत कर मदरसे जी ख़िदमत कर इहो रुपयो तो सजायो आहे मदीने वारे साईं फरमायो जेको हिकड़ी ॻड़ी खजूर जी अल्लाह जी राह में ख़ैरात करे रब उन खे एॾो वधाईंदो जो जबल ओद जहिड़ो करे उन जे अमाल नामे में मीज़ान में तोरियो वेंदो वरी जो सुभान अल्लाह नंढड़े अमलनि खे नंढड़ो न समझो नंढड़ा बाज़ार चवंदा त नंढा अमल आहिनि साईं करीमन फरमायो जेको हिकिड़ो दफ़ो चवे सुभान अल्लाह चओ क़यामत जे ॾिहाड़े हा अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत में अहिड़ो वण लॻाईंदो आहे जो उन जी छांव को भले घोड़े ते सवार थी हिकिड़े छेड़े खां ॿिए छेड़े ताईं सफ़र करे 40 ॾींहं घोड़ो डोड़ाईंदो रहे उन जी छांव कोन खुटाए सघंदो हिकिड़ो दफ़ो सुभान अल्लाह जे करे जन्नत में इहो वण लॻंदो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अमाल नामा हिकिड़े माण्हू खे पंहिंजो अमाल नामो ॾिनो वेंदो गुनाहनि जी लिस्ट ॾिनी वेंदी इमाम मुंज़री अत-तरगीब व तरहीब में इहा हदीस आंदी आहे हीअं साईं मुंहिंजा लिस्ट हुन जी गुनाहनि जी पढ़ंदो ता हद नज़र उहा लिस्ट डिघी हूंदी हे गुनाह अल्लाह फरमाईंदो पढ़ गुनाह चवंदो मौला बराबर गुनाह कया अल्लाह फरमाईंदो अॼु ॾींहुं तो ते ज़ुल्म कोन थींदो रब ज़ुल्म कोन कंदो उन जे गुनाहनि खे उन जे आमाल नामे जे गुनाहनि वारे पुड़ में रखंदा ॿिए पुड़ में रब रखंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूलुल्लाह वो ला इलाहा इल्लल्लाह जो पढ़ंदो तो वे गुनाह हल्का थी वेंदा वो ला इलाहा इल्लल्लाह करो चओ सुभान अल्लाह ये नेकी जा कम बज़ाहिर नंढड़ा था नज़र अचनि पर पुट इन में करोड़नि जूं बरकतूं रखायल आहे हिलाल कमायो हिलाल में खर्च कयो पंहिंजो पैसो हलाल में खर्च कयो चलन का गायण जी महफिल थे को हमरा जो ठेंग टपा ॾिस खीसो सॼो पैसनि सां भरे ईंदो त हुन 1000 रुपया घोरिया त मां 5000 रुपया आओ न बेहयाई में बदकिरदारी में पैसा वञी जान कंदो कमाई हिलाल आहे खर्च हराम जगह ते थो करे इहो हराम खर्च जो पुछाणो थींदई ऐं पंजो ऐं आख़िरी सुवाल इहो थींदो जेको इल्म सिखियो ई उन ते अमल केतिरो कयो अमल कई कि न कोन कई अॼु नसीहत ॿुधाई तकरीर ॿुधाई जुमे ते आलिम तोखे खुतबो ॾींदा आहिनि अमल कई कोन कई मदीने वारे साईं फरमायो ॿिनि माण्हुनि ते अल्लाह खे सख़्त दमर हूंदो आहे अहिड़ो कंहिं ते गज़ब दमर न हूंदो आहे जेतिरो उन्हनि ॿिनि माण्हुनि ते अल्लाह खे गज़ब हूंदो आहे कावड़ हूंदी आहे हिकिड़ो उहो कुराड़ो जंहिंजी ॾाढ़ी अछी थी वई वरी बि ज़िना थो करे इन कुराटे ते अल्लाह के जेको दमर हूंदो आहे कंहिंते कोन हूंदो आहे ॿियो उहो जेको इल्म रखे अमल नथो करे अल्लाह के उन ते बि दमर हूंदो इल्म
आहे सिखियो निमाज़ जा फज़ाइल ॿुधई साईं मुंहिंजा गुनाहनि जो अज़ाब बि ॿुधई हशर जा मामलात बि ॿुधई वरी बि अमल नथो करे मदीने वाले साईं फरमायो इन ते जेको अल्लाह खे तमर हूंदो आहे अहिड़ो कंहिं इंसान ते अल्लाह खे गुस्सो कोन हूंदो ओ मिठा अज तकरीर बुधी वनी तो सुभाणे उन ते वनी अमल कजा ये न थे जो नमाज ही न पढ़ी फजर ते सुतो पे होंदा हूं त सराई तो वडो पहलवान आया खान आया वडो सही मुजो हे दर्जो आ हलण वारी आ मानू मुजी इज्जत कंदा हिन ताकत पुट तने खबर पवंदी आ जो फजर नमाज ते सवड़ के लाए उछलाए नमाज जे ला वुजू करे हकीकी कुवत ही आहे हूं त सदाईंदो मां वडेरो आया मुजो राज भाग आ मुझे नाले ते सवे मानू निकरी इंदा मुसाफिर विड़ी देखारे तुझी खान पाई तुझी सही मुजा इज्जत इन गाल में आ जो फजर नमाज जे पहरी सिफ में वे त खबर पे तो वाकई तो वक्त जो पहलवान है समझो दा कि न कोंदा समझो आज फजर नमाज जे जीडी सगोरी जो पासो छजण ते दुखियो आ आओ ना हमरा हुयो तो नमाज पढ़ण शुरू कई गर्मी जी मौसम जो रोजानो नमाज पढ़ंदो हुयो मसलो विछाए फजर नमाज से इशा दे 5 वक्त नमाज सियारे जी मौसम आई है सियारे में करे नमाज पढ़ी कोन हुई सुबह साण जो थधे पानी सा वुजू कई त जे सी लगो सी जो लगो तो सारे जो जे रने मुसला टंग छोड़ लोटा भंज छोड़ नमाज दी मुद गई वलू नारे विच पड़ एड़ो जवान जो पुटा नमाज जी मुद्द ठाए वेठो न हजरत हैदर करार मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह ताला अन्हु वरदा व सलाम अलैहि साईं ने फरमायो त मुके बिन गालियुनि में वडी लज़्ज़त ऐं सुकून मिलंदो आ अर्ज़ कयो केड़ो साईं फरमायो उन्हारे जी मौसम हुजे निटण गर्मी हुजे टिखो डी हुजे उन रोज़े में उन उन्हारे में मां रोज़ो रखां यो रोज़ो मुके सुकून पहुंचाईंदो आहे बी गालिया जो सख्त सर्दी हुजे सी हुजे उत्तर जी हवा पे लगे थध हुजे उन थध में थधे पानी सा वुजू करे रात जे टाइम ते बरकतों जेके नफिल पढ़ा तो उन नमाज में मु अली के सुकून मिलंदो आहे वरी जो सुभान अल्लाह समझो दाले कोंदा समझो मिठा जेको नमाज पढ़े हबीबन करीमन फरमायो बल्कि कुरान फरमायो तो इन्न सलात तन्हा अनिल फहशाए वल मुनकर दिल में गुनाहन जी बेहयाई दे कमन जी मोहब्बत भरी पया रोजो नथो वणे दीन नथो वणे चंगाई दी गाल नथी वणे को चंगी गाल करे तो ने ते पे एतराज करा जी अरे ये तो मुलन में फस जी गया जी केडियो गालियों खणी कयो तन गाल नथी वणे कुरान तो फरमायो तो नमाज पढ़े न बद किरदार इन पुछरायो का नमाज तुजी जान छड़ाए अकीमुस्सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन नमाज कायम कयो मुशरिकन मझान छो नबी सही फरमायो जेको हिकड़ी नमाज ॼाणी वाणी छॾे दे अल्लाह उनके 4000 साल जहन्नम जी बाहि में जलाईंदो हिकड़ी नमाज ॼाणी वाणी छॾे केतरी नमाज़ूं कज़ा के रखे साईं ने फरमायो जड़े बेनमाजी कब्र में पवंदो आ उन जी कब्र में अरीश नाले एकड़ो नांग दाखिल कयो वेंदो अरीश नाले नांग दाखिल कयो वेंदो आ वो नांग एडो खतरनाक आ जो ये जमीन ते फूक हणे तो को साओ सल्लो बाकी न रहे हर शे जली रखती वने वो बेनमाजी जे कब्र में दाखिल थींदो हिए जो उनके कठींदो डंग हणदो तो वो बेनमाजी 70 गज जहन्नम जे खड्ड में हलियो वेंदो तां जो क़यामत ताईं बेनमाजी के कब्र में यो अज़ाब थींदो हशर जे अज़ाब जी तो परे जी गाल क़यामत में हिसाब किताब का पो जी तो गाल परे जी गाल है हशर में पेरो फैसलो जो को थींदो सो नमाज पढ़ी वे या कोन पढ़ी पेरो फैसलो नमाज अज वायदो कर त 5 वक्त नमाज पढ़ंदासी पढ़ंदो कि न कोन पढ़ंदो सही बुखारी शरीफ जी हदीस आ मदीने वाले साईं फरमायो त बानो फर्जी नफिल पढ़ंदो आ फर्जन जी अदायगी कंदो आ त उनके मां अल्लाह पंजो महबूब बनाए छडींदो आया
फर्जन जी अदायगी करे जेको फर्ज कसरत सां पढ़े फर्ज न छॾे ज़कात मालदार ते फर्ज आ नमाज हर मुसलमान ते फर्ज आ जे पैसो हुजे त जिंदगी में हिकिड़ो दफ़ो हज करण फर्ज हुआ अबे अम्मा जो एहतराम करण फर्ज हुआ हुकूकुल इबाद अदा करण फराइज में शामिल आहिनि जेको इन्हनि फर्ज़न जी कसरत करे मुझे मुस्तफा करीम फरमायो त अल्लाह ताला इन पाने के पंजो महबूब बनाए छड़ींदो आहे वयतकर्रबु इलैय बिन्नवाफिल मुझो महबूब बनबो आ नफिल पढ़ण जे करे उन पाने के मां पंहिंजो मुकर्रब बनाईंदो आहियां उनखे पंहिंजे कुर्ब में घुराईंदो आहियां पंहिंजे करीब कंदो आहियां उहो बानो मुंहिंजे करीब थी वेंदो आहे अबा हिकड़िया मोहब्बत बिया कुर्बत मोहब्बत दूर जे रिश्ते जो नालो आ परे आया वेठो आ हिकड़ो एहसास आ हिकड़ो जज्बो आ जेके मोहब्बत सदो आहे या कुर्बत ये दूर आहियूं या मिली वञे त इनखे कुर्ब सदो आ मईयत सदबी आ वेठो थी वञण सदो आ अल्लाह जो फरमाए जेको बानो नफली इबादत खणी करे नवाफिल अदा करे मां अल्लाह उनखे कुर्ब ॾींदो आहियां एॾो करीब कंदो आहियां जो मां अल्लाह जो अखियूं बणिजी वेंदो आहियां जंहिंसां ॾिसंदो आहे मां रब उन जा कन बणिजी वेंदो आहियां जंहिंसां ॿुधंदो आहे मां अल्लाह उन जा हथ बणिजी वेंदो आहियां जंहिंसां ॾींदो वठंदो आहे मां रब उन जा पेर बणिजी वेंदो आहियां जंहिंसां हलंदो आहे जॾहिं उहो माण्हू मूंखां सुवाल कंदो आहे मां अल्लाह अता कंदो आहियां जॾहिं मूंखां दुआ घुरंदो आहे मां अल्लाह उनजी दुआ रद न आहियां कंदो तो सुभान अल्लाह असां दुआ घुरऊं इहा विलायत जो दर्जो आहे जो अखियुनि जे ज़रिए करामत जो ज़हूर थिए पेरनि जे ज़रिए करामत जो मेलनि ते हुजे औसाफ़ इलाही जो अता थियूं त कननि ॿुधण शुरू कयो अखियुनि जो ॾिसण तेज़ थी वियो हिजाब हटी विया पर्दा हटी विया उहो बनो आम न रहियो जहिड़ो तहिड़ो न रहियो आम माण्हू वांगुरु न रहियो उन जूं नज़रूं नूर इलाही सां ॾिसंदियूं उन्हनि जा कन नूर इलाही सां ॿुधंदा आहिनि उन्हनि जो कदम मकानी समानी वक़्त अल्लाह ख़तम करे छॾींदो आहे हिकिड़ो कदम हिते हुजे विक खणनि त उहे मदीने पाक पहुची वेंदा आहिनि ख्वाजा मोहम्मद इस्माइल पिया लोए शरीफ वारा हज़रत ख्वाजा मोहम्मद इस्माइल इबादत में मसरूफ हुया हिकिड़ी औरत आई रस्तो भुलिजी साईं जन पंहिंजी इबादत में मसरूफ हुया अर्ज़ कई क़िबला पिरियां लोए वञणो आहे पिरियां लोए सभु आहे पिरीअ जी जूए पिरीअ जो ॻोठ महबूब जो वतन साईं फरमाया अम्मा किथे वेंदी क़िबला पिरियां लोए वञणो आहे साईं फरमाया ओरियां आ कदम जो हलिया किथे खिरपुर मीरस किथे सिंध सगोरी औरत जो नज़र करे सुभान अल्लाह मदीने वारे साईं जो रोज़ो अखियुनि जे आॾो अची वियो आहे जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं हदीसुनि में आहे अल्लाह ताला पावर ॾींदो उन्हनि जे लाइ तय ज़मानी तय लिसानी तय मकानी का ॻाल्हि न आहे मां हिन लफ़्ज़नि ते तशरीह विझंदुसि त कलाक ॿियो गुज़री वेंदो मुख़्तसर त अल्लाह वारनि खे उहो पावर हूंदो आहे जो हिकिड़ी जाइ तां ॿी जाइ ते वञणु चाहिनि त मुफ़ासिला तय थी वेंदा आहिनि ये सूरत नमल में आसिफ बिन बरखिया जो वाक़ियो अल्लाह ताला बयान कयो आहे सुलेमान अलैहिस्सलाम जो वाक़ियो उन जो खलीफ़ो कुछ बण का अदम बिल्किस जो तख्त खणी सुलेमान जे आॾो ते वरी जो सुभान अल्लाह बाकी जे मुल्ले के समझ में न तो अचे त असां समझाईंदासीं अब ये हदीस वसीम पढ़ूं क्या ये पढ़ंदा हूंदा पंहिंजे मदरसनि में बुखारी शरीफ पढ़ाईंदा ये हदीस मूं बुखारी जी पढ़ी जंहिंमें करामतुनि जो इज़हार थो थिए ये न पढ़ंदा हूंदा पंहिंजे दर्सनि में पढ़ाईंदा हूंदा पर वलियनि जो शान सुन्नियुनि जे पल्ले अल्लाह विझी छॾियो आहे जेके ॻाल्हि सम्झ में नथी अचे मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं सेखारियो है वलियनि जो शान आला वधायो वहाब
मगज छो खराब हुआ वली सगोरा वारिस आहिनि ये धरती उन्हनि हवाले सबूर में आ कुरान में आ लिखत उन्हनि जे नाले है वलियन जी